सेनेट चेयरमैन यूसुफ रज़ा गिलानी पघार में वाद बाबत वज़ाहत कई आहे। जारी कयल बयान में यूसुफ रज़ा गिलानी जो त पघारूं वधाइण वक़्तु साणस न ॻाल्हायो वियो। हुन चयो त संदसि पघारुनि सां को तालुक़ नाहे, हुकूमत उहो कंदी जेको चाहींदे। संदसि चवणु हो त पघार वापसि करणी आहे त करे छॾियो, संदसि पघार वधाइण सां को तालुक़ नाहे। अहम ख़बर खां वाक़िआ ॻाल्हियूं पिया। सेनेट चेयरमैन यूसुफ रज़ा गिलानी पघार में वाद बाबत वज़ाहत कई आहे। जारी कयल बयान में यूसुफ रज़ा गिलानी जो चवणु आहे त पघारूं वधाइण वक़्तु साणस न ॻाल्हायो वियो। हुन चयो त संदसि पघारुनि सां को तालुक़ नाहे, हुकूमत उहो कंदी जेको चाहींदे। संदसि चवणु हो त पघार वापसि करणी आहे त करे छॾियो, संदसि पघार वधाइण सां को तालुक़ नाहे। सेनेट चेयरमैन यूसुफ रज़ा गिलानी पघार में वाद बाबत वज़ाहत कई आहे। जारी कयल बयान में यूसुफ रज़ा गिलानी जो चवणु आहे त पघारूं वधाइण वक़्तु साणस न ॻाल्हायो वियो। हुन चयो त संदसि पघारुनि सां को तालुक़ नाहे, हुकूमत उहो कंदी जेको चाहींदी। यूसुफ रज़ा गिलानी जो चवणु आहे त पघार वापसि करणी आहे त करे छॾियो, संदसि पघार वधाइण सां को तालुक़ नाहे।